हैदराबाद में 2 ॾींहनि वारो अयाज़ मेलो पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो। सखावत खाते जे सहकार सां सिंध म्यूज़ियम हैदराबाद में खाना बदोश राइटर कैफे जे अंगण ते मुनक़िद कयल अयाज़ मेले में सिंध ऐं हिंद समेत मुल्क जे नामियारनि अदीबनि शाइरनि शेख अयाज़ खे जदीद तख़लीक़ी शऊरी ऐं सिंधी ॿोलीअ जे लाइ सुभाग जी अलामत वारो जदीद सिंध तरक़ी पसंद वतन दोस्त ऐं रोशन ख़याल आफ़ाक़ी शाइर करार ॾींदे सिंधी ॿोलीअ जे माहिर डॉक्टर फहमीदा हुसैन, इंडिया मां सिंधी ॿोलीअ जे माहिरनि हीरो ठाकुर, आशा चांद ऑनलाइन वीडियो लिंक वसीले शिरकत कई। उन मौके ते अमर सिंधु, इरफाना मल्ला, नामियारे शाइर अदल सुमरो, डॉक्टर शेर मेहराणी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त शेख अयाज़ सिंध में पंहिंजे इज़हार जो बहितरीन ज़रियो सम्झो ऐं हिन शौरी फ़ैसिलो कयो त सिंधी ॿोलीअ में लिखणु घुर्जे। हिननि चयो त सिंधी ॿोली असांजी सुञाणप आहे, असांखे सिंधी ॿोलीअ सां तमामु घणी मोहबत आहे। अॼु खाना बदोश राइटर्स कैफे जे पारां 6हें अयाज़ मेले जो आख़िरी ऐं इख़्तितामी तक़रीब आहे ऐं अॼु आख़िरी इख़्तितामी तक़रीब जे अंदरि असां 2 अदबी सेशन रखिया आहिनि ऐं पहिरियों अदबी सेशन हली रहियो आहे जेको सिंधी ॿोली खे दरपेश चैलेंजिस जे हवाले खां आहे। अॼु जेके असां हिंद ऐं सिंध जा ॿोली जा माहिर जेके आहिनि उन ते ॻाल्हाईंदा आहिनि मौज़ू ते ऐं इनखे मॉडरेट करे रहियो आहे ताजो साहब। असां वटि हिते वेठल आहिनि अदल सुमरो ऐं डॉक्टर शेर मेहराणी। असां चाहियूं था त ईअं ई अयाज़ जो मेलो सदाई लॻंदो रहे ऐं अयाज़ शनासीअ जे हवाले सां अञा वधीक अयाज़ मेले जे हवाले सां ऐं ॿिए हवाले सां बि कमु करण जी ज़रूरत आहे, छो त अयाज़ हिकिड़ो आफ़ाक़ी शाइर आहे, आलमगीर शाइर आहे ऐं जेतिरी हुनखे मंच था मिले, जेतिरो हुनजो आवाज़ पहुचे अञा ओतिरो न पहुतो आहे। त अयाज़ मेलो उन सिलसिले में हिकिड़ी कड़ी आहे ऐं अहिड़ियूं ॿियूं केतिरियुनि ई कड़ियुनि जी ज़रूरत आहे। ही हिकिड़ी सम्झो हिकिड़ो तहरीक आहे, हिकिड़ी मूवमेंट आहे, उनजो हिकिड़ो ही मेलो बि उनजो हिकिड़ो हिसो आहे ऐं इन सां ई छाकाणि त ॿोली बि बचंदी, ॿोलीअ जे जेके अदब आहे उहो तरक़ी कंदो। उन में हिते मुख़्तलिफ़ राइटर्स आया आहिनि, उनजी सलाम। अॼु जीअं ॿोली जे हवाले सां सेशन हुयो त पंहिंजी धरतीअ जी ॿोलीअ खे उनखे बचाइणो आहे, उनजी तरक़ीअ में हिकिड़ो रोल अदा करिणो आहे। सॼी सिंध खे मुबारक ॾियां थी, अयाज़ जे आशिक़नि खे मुबारक ॾियां थी। सभ खां वॾी मुबारक त जेके शेख अयाज़ जा हम असर हुआ उन्हनि खां वधीक जेका पज़ीराई शेख अयाज़ खे मिली आहे उन मां अंदाज़ो करे सघिजे थो त शेख अयाज़ जी शाइरी में केॾी वसत आहे, केॾी गहराई आहे। जो मुसलसल 6 सालनि खां ॻाल्हायूं पिया, इन जे बावजूदु अनेक मौज़ू रहियल आहिनि। पूरे मुल्क मां हिते माण्हू ईंदा आहिनि ऐं हिन जी बहितरीन ॻाल्हि इहा आहे जो हिन में असांखे अयाज़ शनासी जे हवाले सां नयूं शयूं सिखण लाइ मिलनि पियूं। जीअं त हिन में नौजवाननि जो तमामु घणो ई जेका शिरकत थिए थी, असां जहिड़ा नौजवान आहिनि मां तमामु घणो सिखनि था। शेख अयाज़ जेको सिंध धरतीअ जो असांजी सम्झ में सिंध जी धरतीअ जो ॿियो वॾो शाइर आहे जेको जेको पंहिंजो लतीफ़ साईं आहे। लतीफ़ साईं खां पोइ शेख अयाज़ ई आहे। असांजे सिंध जा ॿिया खोड़ सारा शाइर आहिनि, उस्ताद बुखारी आहे, मुंशी साहिबु आहे, ॿिया खोड़ आहिनि, पर शेख अयाज़ जेको आहे सो उहो सिंध धरतीअ जो हिकिड़ो वॾो शाइर महान शाइर आहे ऐं तमामु माना हुनजी जेकी शाइरी आहे वसी शाइरी आहे ऐं ख़ासि तौर ते जेको असांजो नौजवान तबिको जेको आहे उन जी शाइरीअ खे तमामु घणो पसंदि करे थो। ही जेके बि मेला आहिनि हिन क़िस्म जा जेके फ़िक्री ऐं तख़लीक़ारनि ऐं असांजे अज़ीम जेके इंसान हूंदा जेके हिन क़िस्म जा जेके मेड़ाका थियनि था उहे असांजे ईंदड़ नसुलनि ऐं असांजी सकाफ़त, असांजी ॿोली ऐं असांजी धरती ऐं असांजे वतन जे दिफ़ा जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि। जॾहिं त मेले जे आख़िर में महफ़िल अयाज़ में सिंध जे नामियारे रागिन रजब फ़कीर, शमू बाई, चंद नवाज़, अली मोहम्मद रांझो, शहनाई नवाज़, अब्दुल्ला पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे महफ़िल खे जुमाए छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk